अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पंजाबेरी ड्रामे में छा थींदो। चाकर खान हाणे जाबिर खान के मारे छॾींदो। जाबिर खान हाणे चाकर खान मथां हमलो करे पंहिंजे भाउ कासिम खे आज़ाद कराईंदो। शावल हाणे कासिम खान के गोरे हथ करे वठंदो। दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटी वीडियो में ॾियण वारो आहियां। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजे यूट्यूब चैनल अमीर जमाली का लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को आवाज़ बैलेंस न करंदो काफ़ी असांजी हौसला वधंदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। तो तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलो था पंहिंजी कहानी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रस चाकर खान जाबिर खान के हाणे साफ़ चई छॾींदो मुंहिंजे अंदरि असां जेको आहे तुंहिंजो भाउ कातिल आहे। बहरहाल मां तव्हांखे कॾहिं बि बख़्शे न कंदुसि। अगरि जेकॾहिं इन कातिल में तव्हांजा हथ थिया त पोइ तव्हां इहो सम्झी छॾियो त तव्हांजो भाउ कासिम कॾहिं बि मूंखां आज़ादु कोन वेंदो ऐं उनखे मारे मां उनजो लाश तव्हांजे हवाले कंदुसि। जाबिर खान चवंदो त रस चाकर खान अगरि जेकॾहिं तो ईअं करे त पोइ मां सॼी ज़िंदगी तोखे बख़्शे न कंदुसि ऐं केॾी महिल बि तुंहिंजे मथां हमलो करे मारे भाउ कासिम खे आज़ादु करे वेंदुसि ऐं तोखे मारे ऐं उन जे जाइ ते तोखे दफ़न करे वेंदुसि। इहो तोसां मुंहिंजो वाइदो आहे। उनजे करे तोखां जल्दी जेतिरो थी सघे त तूं कासिम खान के आज़ादु करे इन में तुंहिंजी भलाई आहे। अगरि जेकॾहिं तूं आज़ादु न कयो त पोइ तोखे मुंहिंजे हथां केर बि न बचाईंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त सावल खान जेको आहे कासिम खे ॻोल्हण लाइ ॾींहुं राति हिकु करे छॾींदो। बहरहाल हू कासिम ताईं आख़िरकार पहुची वेंदो ऐं पोइ कासिम खे गले मां वठी रस चाकर खान जे हवाले कंदो ऐं पोइ रस चाकर खान जेको आहे कासिम खे मारे सारे ऐं उन हवेली में मतिलबु त कैद खाने में कैद करे रखंदो। ऐं पोइ चाकर खान जेको आहे रस दिलबर खे फुलाट ॾेई छॾींदो। तोखां जल्दी जेतिरो थी सघे तूं इन कासिम जो ॿई टंगूं भॼे छॾी जीअं आईंदा हू भॼण जी कोशिशि न करे ऐं इन जा ॿई टंग ख़तम थी वञनि। दिलबर चवंदो त बसि हा रस चाकर खान बसि तूं परेशान न थी, मां इन जो इहो ई कमु करे थो छॾियां। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रस चाकर खान जेको आहे हसीना बेगम खे धमकाईंदो। हसीना बेगम खे चवंदो तोखां जल्दी जेतिरो थी सघे अगरि जेकॾहिं तोखे हिन घर में रहणो आहे त पोइ तोखे ख़ामोशी सां रहणो पवंदो। अगरि जेकॾहिं तो वॾो थियण जी कोशिशि कई ऐं सोरठ बेगम जे मथां इल्ज़ाम लॻाइण जी कोशिशि कई ऐं उनखे हिन घर मां कढण जी कोशिशि कई त पोइ तूं इहो सम्झी छॾिजां तोखे मुंहिंजे हथां केर बि न बचाईंदो। इहो तोसां मुंहिंजो वाइदो आहे। पोइ मां इहो विसारे वेही रहंदुसि त तूं मुंहिंजो मां आहीं। दोस्तों उमेद आहे कहाणी आई हूंदी। मूंखे पसंदि असांखे ॾींदा हाणे जा त वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।